नाज़रीन, मटियारी का ख़बर है। ब्यूरो चीफ गुलाम मुर्तज़ा शाह की रिपोर्ट मुताबिक मटियारी समेत सिंध वासियुनि की गिची में विधल गैर कानूनी टोल प्लाज़ा जिते मटियारी ज़िले के शहरनि ट्रांसपोर्टर और ड्राइवरनि की तज़लील मामूल बणिजी वई है। टोल प्लाज़ा के मुआदे में लिखियल है, मटियारी ज़िले के नंढे तोड़े वॾे गाड़ी समेत टोल तां गुज़रंदड़ कंहिं बि नंढी गाड़ी का टोल न वरितो वेंदो, पर मटियारी टोल प्लाज़ा तां हाणे हर गाड़ी का टोल वरितो पियो वञे। चाहे पोइ गाड़ी नंढी हुजे या वॾी, मटियारी ज़िले जी हुजे या ॿाहिरें, वॾी ॻाल्हि इहा आहे त मटियारी टोल प्लाज़ा अञा ताईं कानूनी बि न आहे, छो त मटियारी टोल प्लाज़ा जो अञा ताईं न टेंडर थियो आहे, न ई को ऑफिशियल ठीको थियो आहे। फ़िलहाल किरोड़नि जी कमाई ऑफिसरनि जी चूंडियल नुमाइंदनि, सियासी समाजी अॻुवाननि तोड़े कुझु कलमकारनि जी ख़र्ची जो ज़रियो आहे। मटियारी समेत सिंध वासियुनि खे इन टोल प्लाज़ा जे मामले ते कुझु चुप खोलणु घुरिजनि।